अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऊंदाही अध रात में पिरीअ पसायो पाण, चंड कचिन साण पेहीअ वियो पड़लाव में। भलारे भिटदण जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 16 जनवरी 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। ॾुकारियल ॾेह मथे आयल मुसीबतनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे ऐं कहिड़ा पेरा खणजनि। गदारी जी तारीख़ त ॾाढी तवील आहे। हर दौर में सिंध सां ईअं ई थियो आहे जो पंहिंजनि वेसा घातियूं कयूं आहिनि। हिन भेरे ई हुक्मरान सिंध सां वेसाह घाती करे रहिया आहिनि। उहा वेसाह घाती जेका सिंध वासियुनि खे सदियुनि ताईं भोगणी पवंदी। हिकु तरफ़ हुक्मरान सिंध जो पाणी बि इक़्तदार एवज़ ॾेई छॾियो आहे, त ॿिए पासे सिंध जूं ज़मीनूं बि ॾिनियूं पियूं वञनि। सिंध जी हज़ारें एकड़ ज़मीन जेका कारपोरेट फार्मिंग जे डिघे मनसूबे तहत परॾेही कंपनियुनि जे हवाले कई पई वञे। हिन मनसूबे तहत सिंध जे बदीन काछे उतर ऐं थर समेत केतिरनि ई इलाइक़नि जी ज़मीन ग्रीन इनिशिएटिव प्रोजेक्ट जे नाले ते मुख़्तलिफ़ ॾेही तोड़े परॾेही सीड़पकारनि हवाले कई पई वञे। बदीन जे तालके गोलाड़चीअ जे साहिली इलाइक़े जी लॻभॻि 2250 एकड़ ज़मीन पिणु मनसूबे में शामिल कई वई आहे, जंहिं सबबि साहिली इलाइक़े जे लॻभॻि 100 मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं देहनि, जंहिंमें अहमद राजू, चक 57, चक 84, चक 4, ॻोठ नूर मोहम्मद जत, ॻोठ आचार राजू, ॻोठ मीर मोहम्मद राजू, ॻोठ यामीन जत, ॻोठ करीम बख़्श राजू, ॻोठ मिहार दांधल, ॻोठ रमज़ान मलाह, ॻोठ यार मोहम्मद मलाह, ॻोठ मोहम्मद मलाह समेत 70 खां वधीक ॻोठाणनि जे क़दीम वसिंदनि जे मुतासिर थियण जो ख़दशो आहे। ज़मीन लीज़ ते ॾियण बाद मथे ॼाणायल ॻोठनि जा हज़ारे रहवासी पिणु बेघर थी दरबदरी वारी ज़िंदगी तरफ़ वञी सघनि था ऐं ॼाणायल ज़मीन में संदन समय साल आबाणा क़ब्रस्तान, क़दीमी स्कूल ऐं ओताकूं बि बर्बाद थी वेंदियूं। ॻोठाणनि मूजिबि ग्रीन मनसूबे में शामिल कयल एराज़ी मां समय एकड़ ज़रई एराज़ी क़दीम आबाद ॻोठाण जी ज़ाती मिल्कियत जो पिणु हिसो आहे, जंहिंखे पिणु ख़ाली करण जो हुक्मनामो सादर थी वियो आहे, जंहिं सबबि हिन इलाइक़े जा मारू माण्हू सख़्तु मुझारे जो शिकार आहिनि। होॾां अहिड़े मनसूबे ख़िलाफ़ ॻोठाणनि अब्दुल ख़ालिक राजू, जुमन राजू, ग़ुलाम रसूल जत, धणी बख़्श ऐं ॿियनि शदीद एहतिजाजी तहरीक जो चिताब पिणु ॾिनो आहे। ॻोठाणा ॿुधाइनि था त ज़मीनूं उन्हनि जी मिल्कियत आहिनि। हूअ सालनि खां हिते आबाद आहिनि। संदन अबन ॾाॾनि जा लाश बि इन्हनि ज़मीननि में पूरियल आहिनि। ॻोठाणा चवनि था त असीं समय सालनि खां आबाद आहियूं। असांजा आबा ॾाॾा बि हिते क़ब्रस्ताननि में दफ़न थियल आहिनि। असांजे स्कूल ऐं ओताकूं बि क़दीमी आहिनि। हाणे असां खां असांजे गुज़र सफ़र जो ज़रियो बि हुक्मरान खसे रहिया आहिनि, जेको वॾो ज़ुल्म आहे। ॻोठाणा चवनि था त इहा साज़िश कामयाबु थियणु न ॾींदासीं ऐं भरपूर मज़ाहिमत कंदासीं। ॻोठाणनि जी इम्कानी लॾपराण ऐं बेघरी जे इम्कान बावजूदि चूंडियल नुमाइंदनि संदन का बि सार नाहे लधी। चूंडियल नुमाइंदा बि उन्हनि वटि नाहिनि पहुता, न वरी क़ौमपरस्त जमायतनि मां केरु लंघी आयो आहे। जंहिंजे करे ॻोठाणनि में ख़ौफ़ वारी लहर बि आहे त वरी कावड़ पिणु आहे। जॾहिं त हुकूमत उन्हनि खे लॾाइण जा सांबाहा करे छॾिया आहिनि। मुख़्तियारकार गोलाड़ची ॿुधाए थो त
सिंध हुकूमत पारां ॼाणायल ज़मीन बाबति असां खां रिकॉर्ड घुरियो वियो हो, जेको असां सर्वे करे ॾिनो हो, जंहिं बाद असांखे कुझु बि नाहे ॿुधायो वियो। मुख़्तियार कार जो चवणु आहे त ॼाणायल ज़मीन सरकार जी मिल्कियत आहे। सिंध हुकूमत 2023 में ई ज़मीन लीज़ ते ॾिनी हुई। हाणे उहा ज़मीन सिंध हुकूमत उन्हनि हवाले करे छॾी आहे ऐं ज़मीन जा मालिक बि पहुची विया आहिनि। हाणे जॾहिं ज़मीन जा मालिक पहुचंदा तॾहिं लाज़मी तौरु ॻोठाणनि खे ॻोठ ख़ाली करण जो बि चयो वेंदो ऐं पोइ जेका लॾपराण थींदी, जेके 70 खां वधीक वसंदियूं ख़ाली थींदियूं, घणा माण्हू मुतासिर थींदा, इन जो काथो त लॻाए नथो सघिजे। पर हाणे लॻे थो त सॼी सिंध ईअं नीलाम थी वेंदी ऐं सिंध जा माण्हू अझे लाइ सिकी वेंदा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था नौजवान लेखक जतोई कामरान जो लिखियल ख़ूबसूरत लेख। ऑक्सफोर्ड स्ट्रीट जे हिक रेस्टोरेंट में मुंहिंजे भर में वेठल हिक जोड़े सां गॾु संदन नीढड़ी बि हुई। हमरा गंजो हो संदसि धीअ इलाही मासूम हुई ऐं मासूमियत जी कशिश मुंहिंजे ध्यान खे बि बार बार पे छिकियो। जॾहिं वेटर खाधो टेबल ते रखियो त निढड़ी खेसि मुखातिब थींदे चयो, आऊं अव्हां जे वारनि सां प्यार करियां। वेटर मुस्कुराहट सां महिरबानी कई। निढड़ी पंहिंजे पीउ ॾांहुं ॾिठो ऐं मासूमियत मां हिकदमि चयाईं, पर उन्ही जो हरगिज़ मतिलबु इहो नाहे त तूं मुंहिंजो हीरो आहीं। मुंहिंजो हीरो मुंहिंजो अबू आहे। तोड़े जो पीउ जे हीरो हुअण ऐं क़ौम जे हीरो हुअण में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे, पर पोइ बि कुझु ॻाल्हियूं मुशाबित ज़रूरु रखंदियूं आहिनि। उन निढड़े वाक़े मूंखे उन ॻाल्हि ते खोजना करण लाइ उत्साह ॾिनो त जिन शख़्सियतनि खे असां पंहिंजे तालीमी निसाब में हीरो करे पढ़ियो आहे, उन जी चूंड सही बि आहे या नज़रसानी जी ज़रूरत आहे। मूं खोजना जी शुरूआति गूगल खां कई त क़ौमी अॻवान जी चूंड छो कबी आहे, त उन्ही जा कुझु हेठियां सबब ॿुधायल हुआ। कंट्रीब्यूशन, सेक्रिफिकेशन, मोटोज़, मोरल, कैरेक्टर, असरअंदाज़ ऐं उन्हनि माण्हुनि मां हुजणु। पहिरीं ॿीं ऐं थधीअ जंग दौरान पूरी दुनिया अंदरि केतिरनि ई हीरोज़ जनम वरितो। ॿ क़ौमपरस्त अॻवान हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हुआ। हिकु हिटलर जंहिं थकल टुटल पीढ़ियल धिकारियल जर्मन क़ौम खे मेड़े सेड़े हिकु हंधि गॾु कयो ऐं एतमाद में वरितो त हीअ थकल शिकस्त खाधल ऐं ॾिनल क़ौम थी सघे थी ऐं पूरी दुनिया फतह करे सघे थी। ऐं ॾिसे कुझु वक़्त ताईं हिटलर जूं ॻाल्हियूं सच साबित पए थींदियूं वयूं। पर पोइ शिकस्त जो शिकार थियो ऐं जर्मनी सॼी दुनिया अंदरि शर्मिंदगीअ जो बाइस बणियो। हिटलर हीरो मां ज़ीरो थी वियो। अॼुकल्ह जर्मन अंदरि हिटलर जे बारे में ॻाल्हाइण ते सख़्ती आहे ऐं हिटलर जे तक़रीरनि, ड्रेस ऐं फ़ोटोनि जी निमाइश, प्रचार या वंडण ते सख़्तु कानून हेठि सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। ॿियो हो चर्चिल, जंहिंजा माण्हू ॾिनल हुआ। पार्लियामेंट इंतज़ार में हुई त झूठा हथियार फिटा करियूं, पर हू शख़्स ॾिनल माण्हुनि में बहादुरी भरींदो हो ऐं उमेद ॾींदो हो। वॾे वाक़े चवंदो हो या फतह या मौत। हुनजी फतह जो निशान हिकु अलॻि ई ब्रांड थी वियो। हिटलर जी जारियत बराबरी सां जारी रही ऐं हू हिकु शख़्स पूरी क़ौम ते पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कंदो रहियो। 90 रातियुनि जी मुसलसल जारियत खां पोइ बि माण्हुनि खे चवंदो हो, चांहि जो कोप पीओ ऐं तयारु थी अचो, इजो था पाण फातिह थियूं। या चवंदो हो, हीअ दिमाग़ ऐं दिलि जी जंग आहे, पर उन ॿिन्ही खां वधीक उत्तम मुंहिंजी जनम भूमि आहे। हीअ ॿ क़ौमपरस्त किरदार हिक ई दौर जा हिक ॿिए जा मुख़ालिफ़ आहिनि। अॼु हिकिड़ो किरदारु शैतानियत जी अलामत आहे ऐं ॿियो किरदारु मसीहत जी। हिकु किरदार ते पंहिंजी क़ौम फ़ख़ुरु कंदी आहे ऐं ॿिए किरदार ते शर्मिंदगी। तारीख़ ते ॻाल्हि ॿोल दौरान जॾहिं मूं पंहिंजे जर्मन क्लास फेलो सां हिटलर बाबति ॻाल्हाइणु घुरियो त हू बाहि थी वई ऐं मूंखे चयाईं, अव्हांखे ईअं छो लॻंदो आहे
त जर्मनी हिटलर खां सवाइ कुझु बि कोन्हे। अव्हां मूंसां अली नबी या उमिरि ते बि ॻाल्हाए सघो था। मूं माफ़ी वरिती ऐं पोइ थोरी रिसर्च सां ख़बर पई त जर्मन अंदरि स्कूलनि कॉलेजनि ऐं पब्लिक प्लेस ते हिटलर बाबति ॻाल्हाइण ते पाबंदी आहे ऐं हिटलर खे को सुठो कोन सम्झो वेंदो आहे। पाकिस्तान घणक़ौमी मुल्क आहे। सिंधी बलोच पख्तून ऐं पंजाबियुनि तोड़े कश्मीरियुनि वटि अलॻि अलॻि पंहिंजी शनाख़्त ऐं उन्हनि जा क़ौमी हीरोज़ आहिनि, जिन जी चूंड उतां जा आम माण्हू उन्हनि जे कंट्रीब्यूशन किरदार क़ुर्बानीनि खे ॾिसी कनि था। माज़ी में सिंध वटि साईं अलाह बख़्श सुमरो, साईं GM सैयद, ख़ैबर वटि वली ख़ान, बलूचिस्तान में नवाब बुगटी, कश्मीर वटि वेझड़ाई में ख़ैबर वटि मंज़ूर पश्तून, बलूचिस्तान में डॉक्टर महरंग बलूच बैस हेठि आहिनि। इहे सभु उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजे क़ौमनि जी ख़ुशहाली, ख़ुदि मुख़्तियारी, तरक़ी लाइ पाण पतोड़ियो या पाण पतोड़ियनि था। उन बदिले उन्हनि माण्हुनि सां रियासत जो वर्ताव मायूस कंदड़ ऐं अजीब रहियो। रियासत उन्हनि चङनि माण्हुनि खे तालीमी निसाब में त जॻह कोन ॾिनी, पर जेलनि में बंदि कयो, गदार कोठियूं ऐं अज़ियतूं ॾिनियूं। निसाबी तारीख़ में ॿाहिरां आयल हमलेआवर खे हीरो करे पेश कयो वियो ऐं देसी अॻवाननि खे मुकमिल नज़रअंदाज़ कयो वियो। मुंहिंजे क्लास में मौजूदु घणा ई शागिर्दनि जी पाकिस्तान जे ॿिनि सूबनि, जॾहिं त आउं सिंधी आहियां, जॾहिं क़ौमी हीरोज़ मथां बहस हलियो त बदकिस्मती सां को हिकु बि अहिड़ो शागिर्द न हो जंहिंखे साईं GM सैयद बाबति ॼाण हुजे। हिकु पोड़े सिंधी कुमप्रस्त अॻवान सां लंडन में क़ौमी हीरोज़ ते ॻाल्हियुनि जी ॾे वठि थी। संसद चवणु हो मोहम्मद बिन क़ासिम सिंध मथां हमिलो कयो, हितां जे ख़ज़ाननि जी फुरलूट कई, औरतनि जी इज़तनि जी बेहुरमती कई ऐं औरतनि खे अरब मुल्कनि में नीलाम कयो। हाणे अहिड़ो हमलेआवर ज़ालिम लुटेरो मुंहिंजो हीरो कीअं थो थी सघे, जॾहिं त साईं GM सैयद सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी, तरक़ी, ख़ुशहाली ख़ातिर 30 साल जेल भोॻिया ऐं 55 खां वधीक किताब लिखिया, त हू ई मुंहिंजो हीरो आहे। साॻी तरीक़े सां हिकु पंजाबी बुज़ुर्ग मुताबिक़ त महमूद गज़नवी हिकु अफ़गान सिपह सवार हो जंहिं हाणोके पंजाब ते 17 खां वधीक भेरा हमला कया ऐं हर दफ़े कई शहर तबाह कया, ॿारनि ऐं पोढ़नि खे क़त्ल कयो ऐं लखे माण्हुनि खे मज़हबी बुनियादनि ते क़त्ल कयो। दहशत फैलाई, लुटियल माल पंहिंजे मुल्क खणी वेंदो हो ऐं ग़ज़ना जा ख़ज़ाना भरींदो हो। जेको ॿार प्राइमरी तालीम में महमूद गज़नवी खे हीरो करे पढ़ंदो सो वॾो थी सर तन से जुदा, धड़ सर से जुदा जहिड़ा शिदत पसंदी वारा नारा छो कोन हणंदो। उन खां वधीक हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त तारीख़नि शाहिदनि मुताबिक़ त महमूद गज़नवी हम जिन्स परस्त हो ऐं पंहिंजे महबूब अयाज़ खे लाहौर जो गवर्नर करे रखियो हो। ऐं एक ही सफ़ में खड़े हो गए महमूद अयाज़, न बंदा रहा न बंदा नवाज़। हिक हमलावर कातिल हमजिन्स परस्त खे इस्लामी मुल्क जे तालीमी निसाब में क़ौमी हीरो करे पेश कयो वञे थो। हूं त हिते हर ॻाल्हि हैरत अंगेज़ आहे, पर हिते त हद थी वई जो पाकिस्तान ऐं इस्लामी कानून हमजिन्स परस्त लाइ सख़्तु आहे ऐं क़ुर में त हमजिन्स परस्त ते लानत ऐं नफ़रत आयल आहे। हाणे अहिड़े माण्हू खे तालीमी निसाब में हिकु हीरो करे पेश करणु किथे जो इंसाफ़ आहे। इहा सरासरी तारीख़ सां नाजाइज़ी आहे त असां पंहिंजनि नसलनि खे तारीख़ जो उबतड़ पढ़ायूं था। रजीत सिंह, दौलह भट्टी, अहमद ख़ान खरल, भगत सिंह जहिड़नि हीरोज़ खे मुकमिल नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ही उहे माण्हू हुआ जिन पंजाब जे सरहदनि जी हिफ़ाज़त कंदे पंहिंजनि ज़िंदगियुनि जा नज़राना ॾिना। उन्हनि बदिले मुग़ल, अफ़गान, तुर्खाननि खे पढ़ायूं था जिन जो हक़ीक़ी ज़िंदगी में असां सां कोई रिश्तो न आहे, जिन असांजे समाजी, मुआशी, सियासी तरक़ी में को किरदारु अदा न कयो आहे। निसाब में लोकल हीरोज़ मथां ॿाहिरे माण्हुनि खे तरजीह ॾियण सां क़ौमो अहसास कमतरी जे वर चढ़नि थियूं। असांजा ॿार सिंधी, पंजाबी, बलोच, पश्तून या कश्मीरी थियण बदिरां तुर्क, अफ़गान, अरब थियणु चाहिनि था। उन्हनि सां ॿार जो संस कल्चर ऐं ज़मीन ऐं ॿोली सां तालुक़ु कमज़ोर थिए थो। मजमूई मोटिवेशन ख़तमु थिए थी ऐं वेछा वधनि था। इंटरनेट जे दौर में तारीख़ जे सचनि ताईं पहुचणु इंतिहाई आसान आहे, न त बि अॻियां हली
जॾहिं ॿारु आला तालीम ताईं पहुचे थो ऐं घणरुखी तारीख़ खां वाक़ुफ़ु थिए थो त खेसि असल नक़ल जी ख़बर पवे थी, ईअं ई रियासत पंहिंजी साख वञाए थी। रियासत खे घुरिजे त तालीमी निसाब में मौजूदु हीरोज़ ते नज़र सानी करे मक़ामी हीरोज़ खे तरजीह ॾिए उन्ही मां सुठनि फ़ाइदनि जी उमेद रखी सघिजे थी। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जतोई कामरान जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ॾिठो वञे त पीपीए सदाईं सिंध खे घाव पए ॾींदा आहिनि। पीपल्स पार्टी जी हुकूमत हमेशह सिंध सां ज़्यादतियूं कंदी रही आहे। 5 सालनि जी हुकूमत दौरान 4 साल ज़्यादतियूं सिंध सां कंदी आहे त 1 साल को न को अहिड़ो इशू पैदा करे उन में पाण खे हीरो साबित करण जी कोशिश कंदी रही आहे। सिंध खे ॾिनल घावनि बाबति विलायत हुसैन नूनारी लिखे थो, सिंध खे पीपल्स पार्टी सदाईं घाव ॾिना आहिनि, जंहिंजी तारीख़ गवाह आहे त कीअं PPMQM खे राज़ी रखण लाइ बीठो निज़ाम लागू करण वारा ऐलान कया ऐं ॿिए तरफ़ अवामी दबाव ऐं तरक़ी पसंद धुरियुनि जे वॾनि एहतिजाजनि खां पोइ कंहिं वकील खां पटिशन दाख़िल कराए कोर्ट में बि ख़ामोशी इख़्तियार कराए छॾी। अहिड़ियुनि साज़िशनि खे यादि रखण जी ज़रूरत आहे। उहा ई PP आहे जंहिं मौलाना फज़लुर रहमान जे भाउ खे कराची जी मेन सीट ते विहारे मौलाना खे राज़ी रखियो हो। साॻे तरीक़े सां PP जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी सिंधू दरिया मठ निकिरंदड़ 6 कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी आहे ऐं हाणे वरी मौला बख़्शी चांडियो खां हैदराबाद में दुहादार तक़रीर कराई वई आहे त असां कंहिं बि सूरत में सिंधू मां 6 कैनाल कढण ते राज़ी न आहियूं। होॾांहुं मुराद अली शाह जो इहो चवणु आहे त असां सिंधू मां हिकु फुड़ो बि पाणी जो न ॾींदासीं। अहिड़ियुनि मुनाफ़िक़नि खे सिंध जा माण्हू सम्झनि था। सिंध जा माण्हू बेवकूफ़ न आहिनि जेके अव्हां जूं सभु साज़िशूं न सम्झंदा हुजनि। सिंध जो शऊर सम्झे थो त PP कुर्सी जी लालच ते सभु सौदा कंदी रही आहे ऐं कंदी रहंदी। जेकॾहिं अवाम जा ख़ैरख़्वाह हुजो हा त सभ खां पहिरीं सिंध जे कुदरती वसीलनि जी मालिकी करे को हिकु मौक़िफ़ इख़्तियार करियो हा। असीं पंहिंजे कुदरती वसीलनि जा पाण धणी आहियूं। सिंध जे ॿेटनि ते अवाम सां गॾु एहतिजाज कंदे बीही वञो हा। कारमझर जी कटाई ते सिंध जा लखे माण्हू गॾु करे सिंध जा सभु रोड रस्ता बंदि करे पुरमन थी वेही वञो हा ऐं सिंध जे सचे आशिक़ रूपले कोल्हे सिर ॾियो हा। पर अव्हां त सिंध जे हक़नि ते ॻाल्हाइण वारनि सां गॾु त न आहियो, पर उन्हनि खे खंभे गुम करण में सहूलियतकारी वारो किरदारु अदा कयो पिया। PP बलोचिस्तान जी हुकूमत जी असेंबली मां 27 नवंबर ते सादिक उमरानी जी क़यादत में ऐलान थी कराए त तहरीक इंसाफ़ ते पाबंदी लॻायो। वरी जॾहिं पंजाब असेंबली में बिल थो पेश थिए त तहरीक इंसाफ़ ते पाबंदी लॻायो त उते PP वरी साॻी मुनाफ़िकी वारी पॉलिसी इख़्तियार कंदे पंजाब असेंबली में उन करारदाद जी मुखालफ़त थी करे। उहे सभु मुनाफ़िकी वारियूं पॉलिसियूं कंहिंखां बि लिकियल न आहिनि। सिंध जी सरज़मीन जेका आबाद ऐं सरसब्ज़ आहे तंहिंखे बर्बादु करण लाइ जॾहिं इरसां पंजाब जी हिमायत वारो बिल सदर आसिफ ज़रदारी जी टेबल ते पहुचे थो, न रुॻो ज़रदारी मंज़ूरी थो ॾिए बल्कि इहो ऐलान बि करे थो त चोलिस्तान वाह समेत ॿियनि बि 5 कैनालनि जे ठाहिण जा बि ऐलान करे थो। हुननि खां त नवाज़ लीग जो घटि में घटि चिटो ऐं सिधो मौक़िफ़ त रहियो आहे। ॿिए तरफ़ सिंध जो झरझंग एहतिजाज पियो करे, ईअं बिल्कुलु जीअं कामरेड ग़ुलाम रसूल सह ते सॼी सिंध खे जोड़े कालाबाग डैम ख़िलाफ़ इस्लामाबाद जे ऐवान ताईं आवाज़ु पहुचायो। उन वक़्त बि असां का वॾी ताक़त न बि हुयासीं, पर माण्हुनि खे जोड़ण ते कामरेड ग़ुलाम रसूल सह ते मांदल शर इमदाद चांडे रसूल बश पलिजे कामरेड मीर मोहम्मद टालपुर मोहम्मद इस्माइल कुरैशी अनवर पीरज़ादे ऐं मोहम्मद साले बुलो समेत ॿियनि दोस्तनि जो वॾो पोरियो शामिलु हुयो, जिन जे महिनतनि उन वक़्तु कालाबाग डैम जे मनसूबे खे रोके विधो। पर हिन वक़्तु त सिंध जी कॉम्प्रेस धड़नि या तरक़ी पसंद धुरियुनि में बि उहा ताक़त न रही आहे। पोइ बि एहतिजाज कनि पिया, घुर पिया कनि त सिंधू खे सुकाइण न ॾींदासीं।
सिंधु ते साह कुर्बान कंदासीं, सिंधु ते को बि धाड़ो मंज़ूर न आहे। तंहिं करे पीपी खे खपे त पंहिंजो किबिरो दुरुस्त करे। जेकॾहिं ईअं न कयाई त भुट्टो ज़िंदा है जा नारा हणंदड़ पाण भुट्टे खे हमेशह लाइ दफ़न करे छॾींदा, जो को बि भुट्टे जो नारो न हणंदो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं विलायत हुसैन नूनारी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था नामियारे लेखक मुस्तफ़ा याज़ महरी जो लिखियल लेख, जंहिंजो उनवान आहे वण पोखियो बुख खां बचो। खमन ॾाढो ख़ुशि हो। संदसि ज़मीन में देवियुनि जा हज़ारे वण मौजूदु हुआ। सो हू वक़्ताहर 100 खां 300 मण काठियूं विकिरो कंदो रहे थो, जंहिंमां संस बहितर गुज़र सफ़र थिए पियो। संस ज़मीन वाह जे पुछड़ में आहे, जॾहिं त मोहड़ जा गणग ज़मींदार उन वाह खे बि पंहिंजी जागीर सम्झी गंढा ॾेई वेठल आहिनि, जंहिं करे पुछड़ जी लॻभॻि 3000 एकड़ ज़रख़ेज़ ज़मीन सालनि खां ग़ैराबाद रहंदी अचे। सो थियो ईअं जो हिन साल ज़रई फसलनि जा अघ पट पइजी विया। सारियूं कणक कमंद कपह पोखींदड़ आबादगारनि खे नफ़े बजाए ॿीणो नुक़सानु रसियो। कमंद 400 रुपया मण त सुकल काठियूं वरी 600 खां 800 रुपया विकिरो थियण लॻियूं। तॾहिं खमन बार बार ईअं पियो चवे त वण पोखियो बुख खां बचो। सिंध खे बर्बादु करण लाइ सिंधु दरिया जी निड़ी ते लत रखी। जेके नवां केनाल पिया कढण, तिन जे मुकमल थियण खां पोइ सिंध हूं बि बुख ऐं बदहाली जे वर चढ़ी वेंदी, पोइ शायदि केरु काठियूं बि ख़रीद न करे। सो लॻे थो त खमन जूं ख़ुशियूं बि ख़तमु थी वेंदियूं। हूअ सिंध खे ख़ुशहाल ॾिसण ई नथा चाहिनि। जिन बि सिंध खे सुखियो ॾिसणु चाहियो, तिन खे ॻोल्हे मारियो वियो। तंहिं बावजूदि धरती सां नीह निभाइण वारा जान जा नज़राना ॾियण खां नथा किबाइनि। हूअ मोटण खे मेणो था सम्झनि, न रुॻो मर्द पर धरती जायूं बि लतीफ़ सरकार जे बैत खे पंहिंजी वरंदी थियूं चवनि। भॻो आऊं न चवां, मारियो त विसां, कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सूंहां, त पिणु लॼ मरां जे हुनस पुठ में। सिंध जंहिंखे सोनी झिरकी सम्झो थो वञे, जिते हथुंगे खां नगर ताईं, सिराणी खां चूंडके ताईं लखें ॿिनि सूबनि जा रवासी रोज़गार था कनि। जे सिंध खे सुकायो वियो त न रुॻो मुल्क में बेरोज़गारी वधंदी, पर मुल्की मईशत खे बि कापारी धक रसंदो। जॾहिं बुख वधे थी त बग़ावत जनम वठंदी आहे, ख़ाना जंगी जनम वठंदी आहे। शल अहिड़ी का नौबत न अचे, उन लाइ इक़्तिदार धणियुनि खे सोचणु घुरिजे। ख़ासि करे पीपल्स पार्टी लाइ ही इम्तिहान जी घड़ी आहे। उन करे जो पीपल्स पार्टी हाणे सिंध ताईं महदूदु आहे ऐं सिंध सां थींदड़ नारवा सलूक ते ख़ामोशी मुस्तक़बिल लाइ पीपल्स पार्टी जी इक़्तिदारी सियासत खे कापारी नुक़सानु ॾींदी। सिंधी अवाम जी नफ़सियात खां सभु वाक़ुफ़ु आहिनि त जे बिगड़ियो त ॾाढ़ जे ॾूंगर खे ढेर करण में देरि नाहे कंदो। MRD जहिड़ियूं तहरीकूं सभिनी जे साम्हूं आहिनि। खणी जो क़ौमप्रस्त जमायतूं अलॻि अलॻि पंहिंजे सियासी मंशूर खे रखंदियूं हुजनि, तंहिं बावजूदि सिंध जे सर ते गॾु ज़रूरु थियनि थियूं। जेका उत्साहींदड़ ॻाल्हि आहे, हिते वरी उहे धुरियूं बि वाइकियूं थी चुकियूं, जंहिंजो जीअण मरण त सिंध सां आहे, पर सिंध ख़िलाफ़ु थींदड़ साज़िशुनि ते ख़ामोश आहिनि। जिन में तहरीक इंसाफ़ सिंध, मुहाजिरनि जूं तनज़ीमूं वग़ैरह सरे फ़हिरिस्त आहिनि। PTI जी सूबाई क़यादत हेसि ताईं का बिड़क कोन्हे ॿोली ऐं नई वरी सिंध में मौजूदु नवाज़ लीग जी क़यादत। जॾहिं त तहरीक इंसाफ़ जा सिंध में लखें वोटर मौजूदु आहिनि, तिन जे मुस्तक़बिल ख़िलाफ़ु थींदड़ वेदन ते ख़ामोशी जो मतिलबु इहो आहे त मर्कज़ी क़यादत बि सिंध खे बर्बादु ॾिसण जी ख़्वाहिशमंद आहे। समूरियुनि सियासी पार्टियुनि खे रुॻो इक़्तिदार घुरिजे, पोइ छो न सिंध खे क़ुर्बान करणो पवे। हिन वक़्तु जॾहिं मुल्क अॻी सियासी इंतिशार जे वर चढ़ियल आहे, सियासी पार्टियूं परदे पोयां हिक ॿिए जूं टंगूं छिकण में पूरियूं आहिनि। पीपल्स पार्टी नवाज़ लीग इतिहादी हुअण बावजूदि इन कोशिश में आहिनि त मुस्तक़बिल में नवेकुलो इक़्तिदार माणिजे। तंहिं लाइ लॉबिंग कजे, पाण वणाइण लाइ जेका बि क़ुर्बानी क़बूल पवे सा ॾिजे, पर इक़्तिदार माणिजे। हूअ भले अहिड़ा ख़्वाब ॾिसनि, पर उन ख़्वाब जी साबिया आसान कोन्हे।
सिंध अक जी माखी नाहे, न बाज़ार जो वखर जो आसानी सां विकिरो थिए। सिंध किरोड़े सिंधियुनि जी आहे जेके सिंध जी आसूदगी लाइ सिर बि क़ुर्बान करे सघनि था। चंद मुफ़ाद परस्त वापारियुनि खे सिंध जो वारिस न सम्झो वञे, न खेनि को इख़्तियार हासिलु आहे जो हू सिंध जो सौदो कनि। सिंध जी ख़ुशहाली मुल्क जी ख़ुशहाली आहे। हर सूबे जो रहवासी सिंध में ज़रूरु नज़र ईंदो। इहा का दावा न पर हिकु हक़ीक़त आहे। जिन वटि ॿाहिरि मुल्क वञण जेतिरा पैसा न आहिनि हूंदा से सिंध जो रुख़ कंदा आहिनि ऐं एतिरो कमाईंदा आहिनि जेतिरो हू दुबई ऐं अरबुस्तान में था कमाइनि। तव्हां तस्वर करियो त ख़ैबर पख्तूनख्वा जे चमन बॉर्डर एरिया जा पख्तून कड़ियो गंवर में कारोबार पिया कनि, तिन खे चोलिस्तान वारा ईअं बर्दाश्त कंदा? इहो मुमकिन ई कोन्हे त लस ॿेले ऐं डेरा बुगटी में ॿिए कंहिं सूबे वासी खे पेर रखणु ॾियनि। सो हिकु सिंध आहे जिते ॾूतड़ियल ऐं फाकनि में मरंदड़ खे अझो बि मिले थो त रोज़गार बि। तंहिंजो कारण सिंधु दरिया आहे। जे दरिया न रहियो त बुख वतन खे भेले वेंदी। वक़्त जा हुक्मरानो होड़ तां लहो, फितरत सां छेड़छाड़ न करियो। सिंधु दरिया रुगो सिंध सूबे जो जियापो कोन्हे पर ही मुल्क जी ख़ुशहाली जी अलामत आहे। सो को जबरी फ़ैसिलो न मड़ियो, सिस्टम खे जीअं जो तीअं रहण ॾियो। इहो ई बहितरु अमल आहे त सिंध ख़ुशि त मुल्क ख़ुशि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुस्तफ़ा अयाज़ महेरी जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सुभाणे जदीद क़ौम परस्ती जे बानी मुफ़्कर आज़म ऐं रहबर सिंध साईं GM सैद जी सालगिरह मल्हाई वेंदी। सन सुमेत मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद करे भेटा पेश कई वेंदी। असीं पिणु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद खे भेटा पेश कंदासीं। असीं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जा अकोल। असांखे सिंध ऐं सिंधियुनि जी बिना लालच ख़िदमत करणी आहे। जे हुननि में सुञाण जूं अखियूं पैदा न थियूं आहिनि त परवाह नाहे। पंहिंजी तोड़ निभा हुन जी हूअ ॼाणे। हर चङी शइ जी आजियां करणु घुरिजे। दहरियत ऐं रुहानियत पंहिंजे पंहिंजे आला दर्जे ते न रुॻो पंहिंजे बाहिमी तसादम जी सूरत में पर पंहिंजी इनफ़रादी अमल जे दायरे में पिणु माण्हुनि में इतिहाद आणण जे एवज़ इख़्तिलाफ़ पैदा कनि था। अमली ज़िंदगी मूंखे अमली दुनिया जे अजाइब घर में माण्हुनि जे हेठियुनि क़िस्मनि सां रोशनास करायो। केतिरा ई माण्हू ज़ाहिरी सूरत में सुहिणा पर टाणनि यानी अमलनि में टू हुआ। वफ़ादार इब्नुल वक़्त दगाबाज़ ऐं ख़ुदि मतिलब माण्हुनि खे हिक सफ़ में बीठल ॾिठमि। बेदीन माण्हुनि खे मज़हब जो अलमबरदार बणायो वियो हो। ज़ाहिरी हुसन ऐं तहज़ीब जे पोयां अंदरूनी बदसूरती ऐं बेवफ़ाई जी सूरत ॾिसण में आई। रूहानी मज़हबी इदारनि जा मालिक बद इख़लाक़ी जा मुजसमा ॾिठमि। बहादुर नरम दिल ऐं बुज़दिल कठोर दिल ॾिठमि। पंहिंजनि जी सूरत में परावा ॾिठमि ऐं परावनि में पंहिंजनि जहिड़ा ॾिठमि। दोखेबाज़ कामयाबु ॾिठमि ऐं ईमानदार नाकाम ॾिठमि। अमली ज़िंदगी में सुखनि जे सुहाग पुठियां ॾुखनि जो ॾुहाग लिकियल ॾिठमि। ज़िंदगी मूं लाइ वेद ऐं क़ुरान साबित थी, उन में मूं मरी जीअण जो मज़ो चखियो। सही अमल सही अक़ीदे खां वधीक सूदमंद आहे। अमली ज़िंदगी मूंखे पाण सुञाणण, पाण सुधारण ऐं मुश्किलातुनि में मुक़ाबले करण जी हिमत अता कई। ज़िंदगी मुसलसल इर्तिक़ाई रफ़्तार जो नालो आहे। इर्तिक़ा जुज़ जो कुल ताईं पहुचणु, फ़र्द जे जमायत में मदगम थियणु, जमूद खां रवानगीअ तरफ़ हलणु, नाक़िस मां कमाल तरफ़ वधण खे सॾिजे थो। वक़्ती मुसलतनि जे बुनियाद ते इख़लाक़ी मयार खे ख़तमु करणु दानिशमंदी न आहे। सही ख़्याल उनखे चवनि था जो वहम ऐं गुमराही खां ॿाहिरि हुजे। उन सही ख़्याल जो मुहरिक जज़्बो इश्क़ थी सघे थो। इश्क़ ला मतनाही ॻोल्हा जो जज़्बो आहे जंहिंजे वसीले ई सही राह ते पहुची सघिजे थो। जॾहिं ख़ुदि पसंदी ख़ुदि गर्ज़ी जी ख़राबी सां गॾिजी हद खां मथे चढ़ी वञे थी तॾहिं सोसाइटी जे नफ़े ऐं नुक़सान जी तमीज़ मिटिजो वञे
त उहा ख़ुदि एतमादी ऐं इस्तक़लाल जे बदिरां ज़िद ऐं गुमराही ऐं फ़ख़ुरु पैदा करे थी। इंसान जी बहितरीन लियाक़त ऐं सलाहियत सालिह इख़लाक़, सही अक़ीदनि, इतिहाद ऐं मुहबत में मुज़मिर आहे। हयाती जे हर लम्हे खे क़ीमती ॼाणे उनखे नफ़्सियाती ख़्वाहिशनि खां आज़ादु करे इंसान ज़ात जी भलाई लाइ कमु आणिजे। 20वीं सदी जो इंसान चाहे थो त उनखे प्यार ऐं मुहबत सां सम्झायो वञे। उनखे दिलि शिकस्ता ऐं मायूस करे छॾण खां बहितर आहे त पाण सां मिलायो वञे। ज़िंदगी जे हर मसइले में जज़्बात या नफ़्सियात खे दख़ल आहे। मज़हब, इल्म, अकुल ऐं इश्क उन जी कारकर्दगी खां जुदा थी नथा सघनि। सच या हक़ जो कतिरो मुसलसल फ़िक्र ऐं तजर्बे खां पोइ इल्म पिराइण, तज़किया नफ़्स ऐं इख़लाक़ जी दुरुस्ती बाद हथ अची सघे थो। सच इहो आहे जंहिंजो इक़रार करण लाइ संदसि सख़्त मुख़ालिफ़ पिणु पाण खे मजबूर भाइनि। इल्म राह ॾसे थो, इश्क राह ते हलण लाइ आमादगी ऐं हिमत पैदा करे थो, पर अमल नतीजनि जे वेझो करे थो। अमल ज़िंदगी जो फल आहे। अमल तहरुक मां पैदा थिए थो। तहरुक ज़िंदगी आहे, पर जे अमल सही नमूने जो न कबो त उन मां फ़ाइदे एवज़ नुक़सानु पहुचंदो। अमली ज़िंदगी मूंखे ख़्याली दुनिया ऐं अमली कारगुज़ारी जे विच में तफ़ावत मालूम कराइण में मदद ॾिनी। शऊरी या लाशऊरी तौरु इंसान जो कयल हर अमल नतीजो बरामद करे थो, जंहिंमां ख़ुशी या रंज, फ़ाइदो या नुक़सानु हासिलु थिए थो। असांखे वजूद वञाइण यानी फ़र्द खे इंसान ज़ात जे मुफ़ाद लाइ ईसार ऐं क़ुर्बानी जो सबक़ु सेखारिणो आहे। असांखे हर शइ मां चङी शइ हथ करे ख़राबु फिटो करणु घुरिजे। दुनिया जी तारीख़ शाहिद आहे त जिन गिरोहनि जी पॉलिसी नफ़रत ते रखियलु हुई, उहे न सिर्फ़ु पाण तबाह थिया, पर उन्हनि पाण सां गॾु पंहिंजे क़ौमनि खे बि वॾो नुक़सानु पहुचायो आहे। अमल सालिह पूंजी आहे मतलूब खे पहुचण जी। माण्हुनि जी शख़्सियत सूरत जेसिताईं इख़लाक़ सां सिंगारियल न आहे, उन जी मुहबत ग़लति, गैर यकीनी, नुक़सानकार ऐं दोखो ॾींदड़ थिए थी। वफ़ादारीअ जी सिफ़त रखंदड़ माण्हू बाएतमाद, दोखो न ॾींदड़, बाइख़लाक़, सोच समझ बाद वाइदो कंदड़, दोस्ती रखंदड़ ऐं मुस्तक़िल मिज़ाज हुजे थो। हीअ असीं जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद जा कौल, जेके असां सरमद लतीफ़ जे तरतीब ॾिनल किताब सैयद जा कौल मां चूंड कया हुआ। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन